सचो सच नाम ध्यान थे याद करे अवसर थे उनसे सारी चीज आशीर्वाद पाने जगाए समर गाँव में आए स्वर्ग प्यार भर करे हुए सब भाव बहन अहिंस सभी संगत के पूछ देवसा संत सतराम धाम रात की सागत आशीर्वाद शुभकामना नाम ध्यान विश्वास यानी पहले क्षेत्र पहली सोच उन मालिक के ध्यान में लगता है उनके काम में लगता है ध्यान जब असली सारी सोच असली विचार वो तेजी से बदल पा रहा है हमेशा जो तेजी से बदल पाए वो तो कई बार तो शक्ति उठाना है तब वो कहीं थे रखा एक जगह पहले विचार थे ख्याल न मुझे पहली नजर न मुझे तब ऐसे खड़ी में गाने मेरा गलत ख्याल चढ़ लगाना है जो एकदम दिमाग भिटकाव कर बदलना एकदम भिटकाव वाला ख्याल देखो जरा ख्याल इंदा हो जल्दी मजबूती से इंदा तो सब आपके कदम गलत कदम की कोशिश कर देखो आस्ते आस्ते जो पान रखे है बहना तेजी करे ऐसा कि चेहरे तब पहले मन के पहली सोच के पहले विचारों के अगर कंट्रोल न कर सको जीते न भी सको तो कोई को नजर जरूर रखो उनके दिशो जरूर ऐसा क्यों बैठी आगे जा पाएगा जिनके नजर रखना से तब आस्ते आस्ते बैठा सारे जो पान खत्म थे नहीं उन्हें नजर रखकर के सिर्फ नाम में ध्यान साई इसी से जगह जैसा ध्यान महिला से एकदम ऐसा कोई ख्याल अचल थी एकदम विचार एना ईंदा फिर जल्दी उठो तेजी से अचल शुरू थी जेड़ा ख्याल अचल ऐसा समझो हकीकत में ऐसा हो रहा है हकीकी लाइफ में असांजी सोच उथी वेठी उहा आहे पर असांजा आदि बणिजी विया इन करे असांखे महसूस न थिए ऐं हिकिड़ी शइ
असां ॾिसूं असां नेट में 10 मिनट 15 मिनट अधु कलाकु हिकदमि ईअं लॻंदो शायदि कलाकु 2 कलाक गुज़र गए पर उन भेट में असां दोस्ती में कचारी में कंपनी में किथे बि कलाक जा कलाक गुज़री वेंदा आहिनि असांखे महसूसु कोन थींदो होॾे असांखे 10 मिनट में 3 कलाक लॻंदा पर होॾे 3 कलाक में असांखे थोरो लॻंदो आहे किथे महफ़िल ख़तमु न थी वई इन करे छाकाणि जॾहिं असां नए में वञंदा त असां बिल्कुलु पंहिंजे ख़्यालनि जो उबतड़ थी करे वही असांजी सोच हूंदी आहे असां मालिक खे ॾिसूं पंहिंजो पाण खे ॾिसूं तंहिंजे करे असां पंहिंजो पाण ते तवजा ॾिनी न आहे पंहिंजो पाण खे ॾिठो ई न आहे इन जे करे असांखे ख़्यालु सताईंदा आहिनि मां तुंहिंजे वासी न करे मां यादि करणु शुरू कयो मां तुंहिंजो वासी न तूं कीअं कमु पियो करे हिकदमि मुंहिंजी खोपड़ी घुमणु शुरू थी वेंदी आहे ऐं असांजी सोच असांजे मन जी चाहत हूंदी आहे जेतिरो थिए असां जल्दी उथूं या घणो करे पहिरियों असांखे वेहण न ॾींदो असां ॾिसंदासीं नेम जी ध्यान जी या चङी जॻह ते वञण जो टाइम हुजे असां पंहिंजो घणो वक़्तु अॻियां ॾिसण ऐं ॿाहिरि घुमण या लेट करण में लॻाईंदा जॾहिं पतो हूंदो आहे कोई कमु में कोन्हे अजायो ॿाहिरि घुमंदासीं अजायो थींदासीं भई टाइम पूरो थिए त असां आख़िरी में पहिरियों असांजो मन उते वेहारण जी कोशिशि कंदा आहियूं पर जेकॾहिं वेठासीं बि सही असांखे उथाइण जी कोशिशि कंदा आहियूं असांखे अहिड़ा ख़्याल ईंदो हुजे छो त असांजो ध्यानु लॻंदो ई न आहे काॾे वञे हक़ीक़त वञे उहो असांखे इन करे छा अखियूं बंदि करे ॾिसण खां बाद असांखे पंहिंजो आईनो साम्हूं पंहिंजो चहिरो ॾिसणु हूंदो आहे त मां हक़ीक़त में आहियां छा मुंहिंजा ख़्याल मुंहिंजा वीचार मुंहिंजा अमल कहिड़ा आहिनि ऐं पोइ इन करे इंसान पंहिंजो चहिरो न ॾिसी सघे ऐं पोइ उनखे बदिलाइण जी कोशिशि करे ऐं पोइ असां कोशिशि कंदासीं ॿियो न पहुतासीं असां नेम बि बदिलाए छॾींदासीं असां पंहिंजो पाण खे ॾिसण जे बजाए असां अहिड़ा त हथकंदा इस्तेमालु करूं हथकंदा इस्तेमालु लफ़्ज़ कयूं या न कयूं पर पंहिंजी जॻह ते हक़ीक़त भई नेम जी जॻह ते असां कोई नेम न कंदासीं कॾहिं हुनजी जॻह ते गुम साफ़ करंदासीं कॾहिं कंहिं मंत्र जो उच्चारण कंदासीं कॾहिं कंहिं वाणी जो उच्चारण कंदासीं कॾहिं का पूजा कंदासीं कॾहिं कोई पाठ कंदासीं कॾहिं कंहिं आरतीअ खे बदिलाए छॾींदासीं भई अहिड़ो कंदासीं जेको असां बसि अखियूं खोले ज़बान सचाई पंहिंजे अंदरि न ॾिसूं ॿाहिरि ॿाहिरि जो पूरो करे छॾियूं ऐं पोइ असां पंहिंजो पाण खे हक़ीक़त में ॾिसी न सघंदा इन करे कोई असां तरीक़ा अपनायूं इन करे उनखे ॾिसंदा पर हक़ीक़त में ध्यान जो मक़सदु आहे पंहिंजो आईनो ॾिसणु न सिर्फ़ु पंहिंजो आईनो ॾिसणु पंहिंजे अंदरि खे ॾिसणु पर उन में आहिस्ते आहिस्ते सुधार जॾहिं असां ॾिसंदा कंपनी में हुजूं कचारी में हुजूं किथे वेठा रहूं अब 2.5 कलाक गुज़री वञनि पोइ त जॾहिं महसूसु न थींदो अञा महसूसु थींदो कंपनी हलंदी रहे अञा महफ़िल हलंदी रहे छाकाणि जिते असां वेठा आहियूं जहिड़ो असांजो अंदरि आहे तहिड़ो असांजो माहौल आहे जहिड़ी असांजी सोच आहे
चलो वो आस्थाना इन करे असां कुझु सां व्यक्ति जहिड़ा पर जॾहिं सां व्यक्ति जहिड़ा मिलंदासीं और जॾहिं इंसान पाण जहिड़ो मिलंदो आहे पोइ उहो चङो हुजे मंदो पाण जहिड़ो मिलियो माना उन मंदो थी वियो उनखे बाक़ी सॼी दुनिया बेवकूफ़ करे जो उन चमचे जो मिसाल रात जो पखी में था वहाँ पे वो पान ॻाल्हाइनि पिया असां पखी चढ़नि पिया जॾहिं सुबुह थींदी रोशनी थींदी उॾामंदासीं सुबुह सवेरे बारिश जा गीत गुनगुनाईंदासीं केॾी ॿाहिरि मौसम जी करे करे राति ॾींहं जो पंहिंजो खाधो गॾु कंदासीं सिज पवंदो सभु ॻाल्हियूं ॿुधी करे उन चयो छाजो सिज छाजो ॾींहुं थींदो ई कोन्हे सभु कुझु राति पाए पर सभु सभिनी खे सम्झाइण जी कोशिशि करे भई ॾींहुं थींदो आहे सिज उभरंदो आहे हर तरफ़ रोशनी फैलंदी आहे सॼी दुनिया चाटंदी आहे अहिड़ा अहिड़ा नज़ारा हूंदा आहिनि उन चयो असां बेवकूफ़ जेके बि आहे ऐं उन उतो थोरी ॿिए वण ते आहे उन्हनि चयो असां ॾींहुं थींदो आहे ॾींहुं कीअं न थींदो आहे ॾींहं खे कीअं नकारे सघूं पिया केॾी सारी रोशनी हूंदी आहे सॼी दुनिया चटपटाईंदी आहे सभु जाॻंदा आहिनि हर को पंहिंजे कम ते हूंदो आहे एतिरी रौनक हूंदी आहे चलो तव्हांखे पतो ई कोन्हे तव्हां सभई बेवकूफ़ तव्हांखे ख़बर ई आहे कोई टे वण ते आहे चौथे वण ते आहे सभु चलो तव्हां सभु चया ज़रूरु पाण हुन करे ॾींहुं बि थियो कोन ॾींहुं जो अंधो थिए राति जो जाॻे मुंहिंजी शइ बि आहे हुनखे ॾींहुं जो नज़र कोन्हे को गुजरात सदाई का घर आहे आखिर घुमंदे घुमंदे अचानक चमचे थो मिली वियुसि उनजी थिए ॾींहुं थी वई कोन्हे असां बेवकूफ़ आहिनि जेके चवंदा आहिनि ॾींहुं थींदो आहे रोज़ थींदी आहे मिलंदो आहे हे सभु बेवकूफ़ आहिनि ऐं चरी चुके ते बि असां तारी वॼाए त बिल्कुलु सभु बेवकूफ़ आहिनि पाण ॿ त चङा आहियूं तॾहिं हक़ीक़त सम्झंदा हूंदी राति अहिड़ो डिजान आहे कोन करे को ॾींहुं थियो बि आहे सभु बेवकूफ़ कुल न सम्झ हाणे हक़ीक़त जहिड़ो उल्लू ॾींहुं जो अंधो थोरो चमचे थो ॾींहुं जो अंधो त हुनखे जॾहिं थियो न हुनखे ॾिठो पाण में सम्झी पई आहे न प्रकाश उल्लू ॾिठो न चमचे ते ॾिठो ॿई ॾींहुं जो कंदा थींदा आहिनि राति जो रोशनी ऐं इन करे उहो सॼी दुनिया खे ॿियो सघंदा आहिनि उहो ॾींहुं कोन थी हक़ीक़त में उहा हालत असांजी पवंदी असां पाण खे ॾिठोसीं इन करे असां बसि ॿियनि खे ॾिसी करे सभु कुझु सम्झंदा बसि उहो ई सभु कुझु सही ऐं पंहिंजी रोशनी पंहिंजी सम्झ पंहिंजी ॼाण पंहिंजो अकुल पंहिंजो ज्ञान सभु कुझु वेंदो ऐं पोइ जीअं जीअं सम्झ ॿुधी विया उनजो मुराद मान मिलंदा भई इख़लाक़ किरदार सभु कुझु ॻाल्हाए तंहिंजे करे जेसि ताईं नज़र असां पंहिंजो पाण ते न रखंदासीं एसि ताईं असांखे कुझु सम्झ में न असांखे जेको लॻंदो बसि मां सही आहियां बाक़ी सॼी दुनिया ख़राबु ऐं जंहिं ॾींहुं असांखे ॾाढा सभु ख़राबु ॾिसण में उन ॾींहुं असांजो पतो हूंदो किथे असांजी नज़र पंहिंजी ख़राबु किथे नीयत असांजी पंहिंजी ख़राबु किथे सोच किथे अमल असांजा पंहिंजा ख़राबु तंहिंजे करे असां अॼु जे माहौल खे ॾिसंदासीं हर हिकु सिर्फ़ु ॿिए मंझि अवगुण कढण जी कोशिशि करे ॿिए जा दुर्गुण ॾिसण जी कोशिशि करे ऐं पंहिंजो पाण खे
बिल्कुल सही समझ थे भैया जो पान के आज कहीं गलत थोड़े चले कोई जे तो लोही हुजे तो गुनाहगार हुजे चोर करे चोरी करे पान के लोही थोड़ी चले असल में लुटी पूरा क्या असल हराम जा खादा था नहीं के सब खसे करके वो बिछा करना दारे में तो तने में चोर पहले पान के लोही थोड़ी थे लेकिन भगवान के अपनी के लोही में दिखता रहना ठीक है इंसान जब पकड़े वो जो पान के सही ठहराने की कोशिश छता थोड़ी करे जो पान के बिठने पहली सोच के समझने की कोशिश जे भी मेरी असा पान के जो समझू कर जो पान के चाचा शुरू करना से अखियों बंद करे महीना से ऊपर तो मुझे पहला ख्याल है मुझी सोच है मुझा विचार है जो पहले ख्यालन के दिसला से वो ख्याल साफ उगता दिसर तो लगे जो है मैंने के गलत चल रहा है तेरे पान के दिखाएगा कोई अगर असा पान के थोड़ो गलत समझी करे पहले विचारन के थोड़ो दिक्कत हो सी अगर कोई ऐसा पहले पान के मालिक के नाम तरफ थोड़ो बताएं शुरू करना से थोड़ो आगे तक शुरू करना से नाम जो जाप शुरू करना से तो थोड़ी ऐसा लगते कि उल्टा ख्याल विचार सब कुछ घटना शुरू दो थियण शुरू थी जिनके मन के आजाद छड़ी जासे तो हूँ उनके पास लगी गया पर जिनके नाम तरफ थोड़ा बदलना से तो वो सभी पहजो के नाम लिखाए डायरेक्ट नाम बस कहते हैं हम लोग का लोही सब करते हुए सब पहजो आयो लिखा है तो ऊंचा है पहले ख्याल जो कांग्रेस जितने तू सदाई पान एड़ो खर्चा है तो वो तो ऐसा महिंदा से ही पानी पान रख लेता पर जितने ऐसा थोड़ो पहले पान में सुधारो आने जा सके तो वो सुधारो ठीक है जरूर पड़ेगा ऐसा समझ से जी एक बार कुछ वक्त असफलते होगी बदन के लिए मुराद इखलास सेवा भाव और केतरी घड़ी बड़े केतरी में तकलीफ होती है केतरी बीमार होती है घर कैसे सेवा पान करी पर आगे विसरना से बड़े जीव सेवा न थी उनके वक्त तर्जा न थी ठीक है वडन की शिकायत आज बेशक वधी मैंने गुजरात को तकिया को केलो छड़े हुए रहना चाहिए पे तो जब मैं थोड़ा सा गहराई सा पे पहलू के देसो जड़े असा बारन जी पान संभाल करना बारन जी उठी वेठी सब पान पूरी करना हिकिड़ी आम कहावत आहे ॿार ऐं ॿुधो साॻी ॻाल्हि ॿार ॿुधे हुनखे फ़र्क़ु न हूंदो हाणे फ़र्क़ु न हूंदो आहे ईअं थोरी आहे जीअं ॿार न ॿुधो ओड़ो अहिड़ो कुझु बि न हूंदो इन जो मक़सदु इहो हूंदो आहे ॿार ऐं ॿुधो साॻी ॻाल्हि आहे पंहिंजे ॿार हूंदो आहे शुरू में उनमें जहिड़ो अनजान हूंदो आहे त पतो पवंदो
घड़ी घड़ी सारी ॻाल्हि पुछंदो, हे छा आहे, हे छा आहे, हे छा आहे। ऐं उहो अणॼाण न हूंदो आहे, उहो समझदार आहे। छाकाणि उहो सभु पंहिंजो कमायल ठाहियल साफ़ो छोड़ींदो आहे। पोइ इन करे जीअं ॿारनि खे ॾिसंदो संभाली न पिया नथा संभाली, कीअं थिया छा थियो, पोइ हिकु ॻाल्हि न पुछंदो, पोइ हे कीअं, हे कीअं, हे कीअं थियो। पोइ जेको नौजवान आहे उहो चवंदो आहे असांजी घड़ी घड़ी मम्मी इहे ॻाल्हियूं पुछंदो आहे, उहो चाहींदो आहे ख़बर नथो थिए, तुंहिंजे मुंहं में थोरो मां छा करांसि, केतिरी केतिरी ॿुधायांसि, छा कयांसि। हक़ीक़त में उहो अणॼाण कोन्हे, उहो घणो सियाणो आहे, पर हाणे उनखे चयोसि बेवकूफ़ सम्झो वेंदो आहे। हक़ीक़त में उहो आहे कोन, हक़ीक़त में समझदार आहे, पर ठाहे न पियो चाहे, उहो कोई खाई पियो वञे, पर उनखे हथ ॾाढो बेवकूफ़ बनायो वेंदो आहे। भई हाणे सेंस कोन्हसि, हाणे कुल कोन्हसि, हाणे घड़ी घड़ी साॻी साॻी ॻाल्हि दोहराए थो। जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं, उहो दोहराईंदो उहे चीज़ आहे, भई हिनखे छा ॾिनो, इहे केरु आयो, केरु वियो, छा पढ़े, छा ॾिठे। हक़ीक़त में ॾाढो होशियारु हूंदो आहे, बेवकूफ़ कोन्हे हूंदो, उनखे हथ ॾाढो कयो वियो। त इन करे ॿार ऐं ॿुढे जो मक़सदु आहे। जे ॿार घड़ी घड़ी पुछंदो आहे हे छा आहे, उहो अणॼाणे में पुछंदो आहे, हो पुछंदो आहे, हुन तरीक़े सां सहणो बि आहे। ॿार पुछंदो उहो ज़रूरु, छाकाणि त हलियल गॾु हूंदा आहिनि। पुछंदो उहो ज़रूरु, छाकाणि त सभु कुझु ठहियलु हूंदो आहे। ऐं हो चवंदा बाबा कुझु पुछे थो, वरी जहिड़े नमूने ॿार हूंदो आहे, उहो वीचारो ॿार छो बि थोरो थींदो, इन करे कॾहिं कॾहिं छा आमतौर ॿार त सभु बिस्तर में ई कंदो, ऐं ॿुधो वीचारो अॻिते हली करे पोड़ो थींदो, हली न सघंदो, उथी न सघंदो, तंहिंजे करे कॾहिं कॾहिं गॾु करे सघंदो, कुझु बि करे सघंदो। इन करे चवंदा ॿार ऐं ॿुढो साईं आहे। भई जहिड़े नमूने असां ॿार खे संभालियोसीं, तहिड़े नमूने लाज़मी ॿुढे खे संभालणु खपे। ऐं ॿुढे खे संभालणु उहो असांजो अहसान कोन्हे। छाकाणि जॾहिं असां ॿार हुआसीं, उन्हनि असांजी हर ज़रूरत पूरी कई, हर जॻह ते सफ़ाई थी, हर जॻह ते सॼो ख़्यालु कयो, खाधे पीते जो कयो, सभु कुझु कयो। त जेको उन कयो, हाणे उहो कमज़ोर पइजी वियो, हाणे बि साॻी चीज़ उनखे ॿुधाए करे पासीं। जेकॾहिं असां हाणे उनखे छॾे ॾियूं, अगरि उहो उन वक़्तु कीचड़ में छॾंदी आहे, पोइ छा थियो? उन वक़्तु अगरि ग़लति नमूने छॾे ॾिया, असांजो छा थियो? तंहिं करे ॿार जी जहिड़े नमूने संभाल कई वेंदी आहे, वरी ॿार जो फ़र्ज़ु आहे उहो पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे, पंहिंजो अहसान आहे। जेका हुन शेवा वरिती आहे उहा वापसि करे ऐं पंहिंजो ॿार लाहे। जेकॾहिं उहो ॿार न लाहींदो त पोइ उहो हुन सिर ते, तंहिंजे करे ओतिरो बहितर आहे। पर अॼु माहौल बदिलियो, वॾनि जो न थींदासीं, न थियण जो कारण जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं, अॼु जे दौर जा असां जेके बि वॾा आहियूं, शायदि असां को ॿारनि खे ॾींदा, पर हक़ीक़त में कई पंहिंजी आहे। छाकाणि ॿार थियो, असां हुनखे नौकराणियुनि जे हवाले करे छॾियोसीं, कंहिं ॿिए खे ॾेई छॾियोसीं। असां पाण पंहिंजा कपिड़ा छॾे फूके घुमंदा रहियासीं, घुमंदियूं रहियूंसीं, असां उन पासे कुझु कयोसीं न, पंहिंजो सम्झोसीं न। ऐं जीअं असां हुननि खे नौकर रखंदासीं, वॾा थियासीं पोड़ा थींदे उन्हनि में हिकिड़े नौकर जे हवाले करे छॾियो, वधीक पारींदा। जेकॾहिं नौकर चवंदासीं बुख लॻे त बाबू तयारु रहंदासीं, असां पंहिंजे नौकर खे चवंदा वधीक कुझु चवई त मूंखे ॿुधाई ॾियां, न थो अची पतो ई कोन हूंदो, वॾनि खां केतिरो ॾींहं में बि ॾियासीं। हक़ीक़त में असां जेको ॿारनि खे ॾिनोसीं, उन्हनि उहो ॻोठाए करे ॾिनो।
आम तौर ॿार जे लाइ चवंदा आहियूं बेमुराद थी वई कुझु बि थिए लेकिन जहिड़ो उन्हनि खे रखियोसीं असांखे बि नौकर जे हवाले करे छॾियोसीं उन्हनि खे असांखे मोजूदो ॾेई छॾियो उन्हनि कोई फ़र्क़ु थोरे रखियो आहे साॻी चीज़ वापसि करे ॾिनी आहे तंहिंजे करे असां जेका ई चीज़ कंदासीं उहा मोटी करे ज़रूरु मिलंदी तंहिंजे करे चयो वियो त पंहिंजे ख़्यालनि ऐं पंहिंजे अहमाल खे पंहिंजे कर्म खे नज़र रखो जेकॾहिं उहे चङा हूंदा अॻिते उहा चङाई पोइ थी करे मिलंदी ऐं जेकॾहिं चङा न हूंदा त जहिड़ा कंदव तहिड़ा पोइ थी करे मिलंदी तंहिंजे करे असांखे वरी वरी चवणो आहे पंहिंजो पाण खे ॾिसो पंहिंजो पाण खे सम्झो पंहिंजो पाण खे जाचो जेको चयो न वरी वरी पंहिंजो पाण खे ॾिसो पंहिंजो चहिरो त रोज़ु ॾिसंदो महीने में ॾिसंदो महीने ॾिसंदो छा ॾिसो पंहिंजो पाण खे ॾिसो या पंहिंजे अहमाल खे ॾिसो पंहिंजी सोच खे ॾिसो पंहिंजे कर्म खे ॾिसो ऐं जॾहिं पंहिंजो पाण खे अंदरि में ॾिसंदो पोइ त पोइ हक़ीक़त में मां आहियां छा त सम्झंदो छा ऐं जंहिं बि ते नज़र घुराईसीं त पोइ इन्हनि पतो पवंदो मां जीअं ॿियनि खे छो थो रहंदो मुंहिंजा पंहिंजा ख़्याल असां कंहिं ॿिए जी इज़त खे जल्दी उछालींदा कंहिं ॿिए जी ॻाल्हि खे जल्दी ॻाल्हाईंदा कॾहिं असांखे इहो सोचूं छा इहा ग़लती मूंखां कोन्हे थी इहा ग़लती कि मुंहिंजे घर वारे खां न थी आहे कंहिं पुट खां भाउ खां कंहिं ॿिए खां कंहिंखे पतो कोन्हे उहो हे ग़लती फलाणे कई आहे या मां कई आहे या मुंहिंजे घर वारे कई आहे असां उन खे छो न उछारींदा उन खे छो रखण जी कोशिशि कयूं असां जेकॾहिं उनखे रखी सघूं था न पोइ असांखे ॿिए खे रखण जो फ़ाइदो पर असां जॾहिं कंहिंखे उछालींदासीं असांखे यादि रखणु खपे उन ॾींहुं पाण उछलंदासीं ज़रूरु कंहिं न कंहिं तरीक़े सां असांजी उहा चीज़ करे ज़रूरु पर बजाए या असां उछल के उन खां अॻु असां पंहिंजो पाण खे संभालियो पंहिंजो पाण खे ॾिसी वठो जे असांजो कर्म ई न थिए जंहिंसां असां उछल उहो असांजा कम ई न थिए जीअं असां उनखे उछाल कयूं असां पंहिंजो पाण खे ॿुधायूं तंहिंजे करे ध्यान जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे ॾिसणु पंहिंजो पाण खे सम्झणु ऐं उनजे लाइ असां हर रोज़ु कुझु वक़्तु पाण खे ॾिसूं पंहिंजो पाण सां ॻाल्हायूं असां सदाई ॿियनि खे ॾिसंदा ऐं ॿियनि खे ॾिसंदे ॾिसंदे हक़ीक़त सां पूरो कई पंहिंजो पाण खे भुलाए छॾियो आहे पंहिंजो पाण खे विसारे छॾियो आहे असांखे पंहिंजो पतो ई कोन्हे आहियां छा कॾहिं असां पाण खे सवाल कयूं ज़िंदगी जो मक़सदु छा आहे पैदा छो थियासीं आयासीं छा ज़िंदगी में कंदासीं छा असां जेतिरा ई वेठो कंहिंखां सवाल करियो ज़िंदगी जो मक़सदु छा आहे शायदि कोई तमामु मुश्किल रहंदो त पैदा छो थियासीं छाजे लाइ थियासीं इंसान थी करे आयासीं पंहिंजो पाण खे ॿुधायो इंसान थी आया ॿुधाए छा थी आया पर इंसान छो थियासीं छा कयूं अगरि इहो सवाल कयूं छा जवाबु मिली सघंदो तंहिंजे करे असां ज़िंदगी जो मक़सदु खे साम्हूं रखूं
असांखे इहो पतो हुअणु खपे त असां आहियूं छा, असांखे करिणो छा। जंहिंमें ज़िंदगी जो मक़सदु ई न हुजे, पतो ई न हुजे छा करणु आहे, पोइ त जीअं ॿिया आया तीअं वियासीं, बाक़ी फ़र्क़ु छा रहियो। पोइ त सॼी इंसानियत काथे रही, इंसान काथे वञी करे वियासीं। तंहिंजे करे असां पाण खे ॾिसूं, पंहिंजो पाण खे सवाल करूं ज़रूरु। ऐं जीअं जीअं असां पंहिंजो सवाल करे अॻिते वधंदासीं, तीअं तीअं असां अॻिते अचणु शुरू थींदासीं। ऐं उनजी शुरूआत असां नाम ध्यान सां, सां पहिरीं अॻिते असां ॾिसूं त मुंहिंजी सोच छा आहे, असां मुंहिंजो छा आहे। ऐं जंहिं ॾींहुं असांखे थोरो पंहिंजे पाण खे ग़लति महसूसु थियो, उन ॾींहुं असां सुधार महसूसु करणु शुरू कंदासीं। छा त इंसान पाण खे सुधारे ऐं संभाले तॾहिं सघंदो आहे जॾहिं पहिरियों पाण खे कुझु ग़लति महसूसु करे मां ग़लति आहियां। जॾहिं उहो समय त मां त ग़लति आहियां ई न, मां बिल्कुलु सही आहियां, सुधार छा। आमतौर असां साफ़ पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही आहियूं। बसि असां सम्झूं असां साफ़ सही आहियूं, बाक़ी दुनिया ग़लति आहे, चमचटे वारी। जेसि ताईं असां पंहिंजी कमी महसूसु न कंदासीं, तेसि ताईं सुधार जी कोई चांस न आहे। इन करे असां पहिरियों ध्यान में वेही करे पंहिंजो कमी ॾिसूं, न सिर्फ़ु ॾिसूं पर उनखे महसूसु कयूं, ख़्यालु कयो। ऐं जीअं कमी महसूसु थी त पोइ असां जीअं ध्यान में वेहींदासीं त वीचार शुरू थी। ऐं वेहण खां बाद असां कमी महसूसु न कईसीं या चयोसीं उहे ध्यानु लॻंदो हेठियां वेंदा वेंदा उथी वियासीं, उन फ़र्क़ु ई न पवंदो। असां पंहिंजो पाण खे ज़रूरु ॿुधाईंदासीं। तंहिं करे अॼु जे प्यार गॾु पर सां गॾु उहो हक़ीक़त असांखे पाण खे ॾिसण जो, पंहिंजो पाण खे जाचण जो। ऐं इहा ॻाल्हि यादि रखणु खपे, असांखे जेको कंदासीं उथी करे ज़रूरु मिलंदो की असां ॿाहिरि मिलाए थियूंसीं। जेकॾहिं आदत हुजे लिखंदो रहंदो, जेका पंहिंजी ॻाल्हि त सिर्फ़ु थी सघे कंहिंसां कुझु ॻाल्हाए रोज़ कंहिंखे आदत हुजे डायरी लिखण, तो लोग पढ़ो गयो आगे बेचारे वो तो नौजवान सबने पूछे तो भाई आए हो गए अब के आए किए हुए छा के वरी वरी पूछे तो तुमके बदल चार बदा मुझे आज रात दादा में थे कवर दी उस पूरी बात तो आती जा चुप कर सुन को घड़ी घड़ी कुछ लोग आती जा सारी सारी लाल मरी दो रही दो जैसा तू मां के बे मुंह समझे दो और वन फलानी बंदी कोई दुआ करी है तो डायरी लिख दो और बोले से भी खोल तो सके तो जी खोले तो तेरा डायरी और मुझे बंदी तो लिखो पे काम तो कदा साथ करवा के ले सकते तो कुछ तो ये को काम का लिखो ख्याल रखो करना है कि तू न लड़े ना वो सामने काम है तो बाबू पूछे बाबा इच्छा है माचो में काम वरी तो इच्छा है माचो में काम सो तू मजा साथी वालों समझ में नहीं तो वरी वरी बात होने काम करते अगर 70-80 तरह को तो कहाँ समझ में आए माँ 70-80 तरह में काम को नहीं तो फिर तो हकीकत में कुछ और नहीं कहा दिया तो के पदो
बोलो बोलो कहाँ चाहते हैं पर माँ के बोला तो सब पर जादू माँ कहें तो विजय आए चले माँ तो कोई नहीं करे कुछ लोग तो हमें कह रहे हो चाहे मरते ही मोती दो तुम मोती दो जिनको सब करना से मोती जरूर तेरी तरह से सबका पहली पहली सोच के तुमको जरूर है पर ये विचार के जरूर असा पालना के निसंदा से ना और सिर्फ शिकायत में पूरा करते वेला से मानना तो कुछ हो नहीं चाहे कर्म पे कमाल करे देखा जी असा मिसाल कैसे पंहिंजे ॿारनि जो अॼु सचो न वॾनि जी संभाल न कंदा थकी लॻाईंदो त वही थी वेठा अॼुकल्ह ॿार असांजे नौकरनि जे हवाले करे छॾियासीं जहिड़ो हुनखे ॾिनोसीं उन्हनि मोटी करे ॾिनो आहे उन्हनि सां फ़र्क़ु पए रहियो असांजा जेके वॾा हुआ उहे ॿारनि जी संभाल बि असांखे वॾियूं पाण कंदियूं वॾा पाण कंदा ॿार मोट बि उन्हनि खे ओड़ो ई रखंदा हकीकत जेको असां ॾींदासीं उहो मोटी करे मिले थो त फ़र्क़ु पवंदो लेकिन असां पाण जे नौकरनि जे हवाले कंदा उनखे असां सही सम्झंदा जॾहिं उहे हवाले कंदा आहिनि पोइ असां ग़लति चवंदा उन में असां मार कंदा ऐं आम तौर छा ॾे चाहे पाण कंहिंसां केतिरो बि ग़लति हले उनखे लॻंदो ई न ॿिए कंहिं हिकिड़ो लफ़्ज़ चयो आग बगुलो थी वेंदो बिल्कुलु सम्झी न सघंदो मथां वॾी ज़्यादती पाण ॾींहुं राति कंहिंजी गिला कंदो रहे ॾींहुं राति उछालींदो रहे पतो ई न पवंदुसि पर ॿिए कंहिं नालो खयों पोइ उनजी हालत ॾिसो छा हालत थींदी आहे नालो न करे 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 बिना नाले खणण बि माण्हू छुटो थी वियो छाकाणि त इंसान बर्दाश्त न करे सघंदो आहे करे असां कुझु भई पर हकीकत में कर्म पंहिंजो कमाल छॾी वियो कर्म पंहिंजो पाण खे ॿुधाए ज़रूरी ऐं जॾहिं कर्म ॿुधाए करे ॾींदो आहे तो हकीकत में सभई कमीशन लॻाए करे ॿोधे ॾींदा पोइ केवल संभाले करे ॾींदा सभु कंदी आहे तंहिंजे करे नाम ध्यान जो मक़सदु हाणे सां ध्यानु ऐं ध्यानु ॾेई करे उनखे नाम बदिलायो मालिक रहमत एसि ताईं जे असां पंहिंजी ख़्वाहिशनि खे या ग़लति वीचारनि खे एतिरो मज़बूत कयूं उनखां अॻु असांजी ख़्वाहिशूं बेशक हुजे असांजी सोच बेशक हुजे असांजे अंदर जी ताक़त ज़रूरु हुजे उनखे कोई मना न आहे पर असां मालिक खे ज़रूरु घुरूं असांजी बुद्धि समाजी सोच असांजे कमु जेतिरा वधीक हुजनि ज़रूरु पर असांजी सोच निर्मल ज़रूरु हुजे असांजा वीचार बहितर ज़रूरु हुजे असां बहितर वीचारनि सां अॻिते वधूं बहितर अमलनि सां अॻिते वधूं जिन असां चङी सोच सां अॻिते वधंदासीं चङे अमलनि सां कर्मनि सां वधंदासीं असां कॾहिं खुटंदासीं न सदाई वधंदा हलंदासीं छाकाणि सोच वीचार चङा हूंदा कर्म चङा हूंदा असांखे फल मिलंदो रहंदो असां सदाई वधंदा रहंदासीं सदाई अॻिते ईंदासीं जो कारण हुआ जॾहिं असांजा अहमाल उबता थींदा आहिनि जॾहिं कर्म उबता थींदा आहिनि पोइ जॾहिं पंहिंजो कर्म कमु ॾेखारींदो असांजे उबते कर्म ते पोइ ॿिए खे ॾींदा हक़ीक़त में अॼु ताईं कोई अमीर हुनजा कर्म चङा हुजनि कॾहिं खुटंदो आहे हमेशह तॾहिं खुटंदो आहे जॾहिं हुनजा अहमाल उबता थींदा आहिनि पंहिंजे भाउ खे पाण खाई करे पूरो कंदो आहे पोइ त शायदि ॿियो को खाईंदो ऐं सभु शुरूआत असांजी सोच तंहिंजे करे ध्यान जो मक़सदु आहे पंहिंजी सोच खे ॾिसण शुरूआत करणु ऐं नाम जो मक़सदु आहे पंहिंजी सोच खे मालिक जी रहमत में बदिलाइणु
मुझे नाले में बदला, मुझे चमो करा, बेहतर करा। जिए ही बेहतर करना वेंदा से की असां वधंदा वेंदा, असां बहिकंदा वेंदासीं, असां सुठी उथंदा वेंदा, सभु कुझु बेहतर थी वेंदो। प्यार उन सच सतगुरु उन ईश्वर इलाही अल्तजा अरदास है सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई पंहिंजी सोच, पंहिंजे वीचार, पंहिंजे अहमाल, पंहिंजे कर्मनि खे ॾिसंदे उनजी रहमत सां पंहिंजो पान खे संभालींदा आहिनि। उन सोच वीचार खे, उनजी सोच उन मालिक जी रहमत ते बदिलाईंदा ऐं पंहिंजो पान खे अहिड़ो बणाईंदा जो पंहिंजा वीचार छॾी करे, उन्हनि जा वीचार वठी करे असां पंहिंजे अंदर खे पहुतर करे सदाई जीवन खे ऊंचाई ते पहुचाइण में रहमत संभाले। स्वर्ग प्यार भरी करे सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सिंधी संगत खे पूजी गगन साहब संत सतराम धाम रागी साधु नाम ध्यान दुष्कर्मा के प्यार भरे अवसर पे आशीर्वाद, शुभकामना, वादाएं सच सच